पर समय भाई वजह तुम राजा रब को भागा जेको रब तव्हां सां वाइदो कयो रब पंहिंजो वाइदो पूरो करे सुभान अल्लाह बेशक अमीर उमर साईं बीठो महबूब सां वो मदीने वाले साईं के गांव मदी अर्ज की तो साईं हे त काफर हन मरी विया हे बुधल था का उमर हे असा का वधीक बुधल था अरे जे काफर बुधी सके तो मुर्शिद कलंदर छोड़ दो बुधी सके बेटा भी बुधे तो मशहूर वारो साईं बुधे तो बाबा साईं अहमद अली कुरैशी भी बुधे तो अरे मुझे सुना मखदूम बिलावल भी बुधे तो सज्जद भी बुधे तो बगदाद वारो साईं भी बुधे तो वहां वजह तुम बाबा रब्बुकुम हक्का महबूब फरमाया जेको रब तव्हां सां वाइदो कयो रब पूरो कयो फारूक आजम जो साईं गुज़रे था उमर हे तव्हां असां खां बि वधीक ॿुधंदा अरे जे काफ़िर ॿुधी सघे त मुस्लमान छो थो ॿुधी सघे सलाम मुंहिंजे हुज़ूर खे मथां पढ़ो सलामत अला सय्यदना मौलाना मुजलाली व ताबी व अहल बैतिही अजमईन बिरहमत गया अर्रहम राहिमीन ये आज अयो मौलाना जी ढेर बीमार होने से दुआ खैर थी इंशाअल्लाह हो जाए सही सलाह शरीफ में सलामत अला सय्यदना मौलाना मुजलाली व ताबी अजमईन बिरहमत गया अर्रहम राहिमीन क्या तमा जवाब ॾियां मेहरबानी जवाब ॾे हां पूरी था वठनि अज़ाब खाना सिखायो थी वरी सदका कुरान फकीर को लाइन वगैरह माशा की करे हां ए तो जो है कब्र जे मथा चादर छो विझंदा हो छा कब्र वाले के सर्दी लगदी आ छा आइने को पुछा तो त बैतुल्लाह ते 3 करोड़ रियाल जी चादर छो पईया गिलाब हां क्या काबे की सर्दी दी लगे छा अरे काबे के 3 करोड़ रियाल यानी 50 करोड़ पाकिस्तान जा ओनी काबे के गिलाब की चादर छो पईया हे तो मतलब में 100 या 50 या 50 दी त 50 चादर होनी जेका असां पंहिंजे वलीअ ते विझंदा आहियूं हिकिड़ी हूंदी आहे कब्र आम ॿी हूंदी आहे कब्र ख़ासि आम कब्र पूरी असांजी हूंदी आहे पर जे कब्र जे मथां गिलाफ हूंदो आहे ख़बर पवंदी आहे त हे अलाह जे क़ाबिल वली जी मज़ाक अलाह जे क़ाबिल वली जी कब्र न हूंदी आहे मज़ाक हूंदी आहे ये या कुझु मसलो ज़हन में रखी छॾे अलाह जे वली जी कब्र न हूंदी आहे ख़ुदा जे वली जी मज़ाक हूंदी आहे असां तुंहिंजी आम कब्र हूंदी आहे अरे आम कब्र ते मंडी कहिड़ा बि न वेंदी आहे अलाह जे वली जे मज़ार ते असां कहिड़ा कहिड़ी कुता ॾींदा सुभान अल्लाह ख़ुदा फ़र्क़ु करे ॾेखारियो आहे त दुनिया वारो ॾिसो हे हिकिड़ी आम कब्र आहे हे ख़ुदा जे क़ाबिल वली जी मज़ार आहे अब असां वटि तव्हां वटि क़ुरान मजीद मौजूद आहे न बेशक ये प्यार के बदल में मौजूद है लेकिन अंदर खिलाफ चला पोती चढ़ला आहे या ना अरे मां जो फकीर अली मुराद के जवाब बाबा है अंग्रेजी किताब खरीदे ये हाथ में खरीदो पर ये 14 साल बाबा कुरान पाक खरीदे वो तो साउथी भी खणी चप्पल ते रखी अखिर ते लाई दो कुरान ते तो हेठों मथों थी पोती इन कुरान जे सदके पोती के भी 200 अची गयो कुरान के दुनिया जे किताब में आई मुझा सुना अल्लाह जे पाक किताब में फर्क छा चरिया मस्तर के न छेड़ ला बिन री कुरान शरीफ बयान पोती बिन वडा रहजन ए तो जे कब्र में मयत की जिंदा उते का ऑक्सीजन की कोनी मुसलमान ही ना है अल्लाह अल्लाह चाहतो करे सके कब्र में ऑक्सीजन काने का मयत कीअं ज़िंदा हूंदो आहे उते त ऑक्सीजन बि कोन्हे पिण से ॾियूं सुन जवाब हाँ मेहरबानी सोनो अला सिंधी कुकुड़ जो आनो ॾिठो अथव हाँ दे यार हां हाँ दी जॾहिं आनो हलाईंदी आहे कुकुड़ मेरी कसम तो सीता वाला बैठा भी अलाह जे घर में आयो हाणे इन अंडे खे दरो आहे न सही ना दरी भी काने दरी रोशनदान भला इन में ऑक्सीजन आहे न जे अंडे में अल्लाह पंहिंजे कुदरत सां उन अंडे मां कुकुड़ पैदा करे
میری پیڑھی دس اے دا مراد فقیر جواب آؤ نا خدا جو قسم منبر تے بہار علی مراد کے ٹھوڑ کو ٹکا آؤ یہ کو عالم جو شعبتی ہو دو کن فی الدنیا عالم او متعلمہ آقا فرماتا عالم تھی عالم نظر تھی عالم جو شاگرد تھی یہ شاگرد نظر تھی عالم سے محبت رکھ سبحان اللہ حضرت مولا روم رحمت اللہ علیہ جو سبحان اللہ مطلب سے سبق پہ آجاتا شاگرد کی بخاری جو سبق پہ آجاتا سبق نہیں دے لیجئے حضرت شمس تبریز رحمت اللہ علیہ انہیں مدرسے میں اچھے کہے دیا حضرت روم رحمت اللہ علیہ مولا روم سبق پہ پاسے میں ایک حوض پھیلو پانی مولا روم رحمت اللہ بارہ کے درس میں جو مولا حضرت شمس تبریز مجذوب بارہ مولا جو کنڈلی میں بیٹھو ہاں تو انہیں تو پوچھیں تا این چیز ہے چاہے این چیز ہے چاہے کالیکٹر ہاں این کالیکٹر تو نہ میدانی